चोर रखाया विया। उन खां पोइ जेको आहे सो SHO रमतला सोलंकी मूं वटि आयो, जावाता ॾिठईं, मूंखे पकड़ने त मां तोखे जेको आहे सो 4-5 ॾींहंनि में गाॾी वापसि कराए ॾींदुसि। उन 4-5 ॾींहं जाइ ते 6 महीना थी विया आहिनि। हर रोज़ु डटा कूड़ा दिलासा हाज़ुर 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 पियो थो करे। हाणे कुझु साहब बि दोस्तनि खे ब्लैकमेल पियो थो करे, चवे थो हुनखे NC कराए, FIR कराए, फलाण करे, टीर करे। हाणे असां माना FIR करायूं, NC करायूं त पोइ हीउ माल मेड़े बेगुनाह माण्हू निकिरे मथे। इहो कॾहिं बि कोन्ह थींदो ईअं। असां SP साहिब सां बि सिलसिले में मिलियासीं, चई असांखे चयो त बाबा गाॾी तव्हां साहिब खे ॾींदुसि, मां कंहिंखे मां ॾींदुसि, बिल्कुलु तव्हांखे गाॾी मिलंदी। SP साहिब रमतला सोलंकी खे 3 दफ़ा फ़ोन कई आहे, उनजे बावजूदि बि हीअ असांजी गाॾी नथो ॾिए पियो, हीअ टाल मटो पियो थो करे। ऐं हर वक़्तु डटा ऐं कूड़ा दिलासा। हाणे बि अॻे हफ़्ते मुंहिंजो स्टोर ते आयो, मूंखे चयो मां ॿाहूं थो ॿधां, तोखे 2 ॾींहंनि में मां गाॾी ॾींदुसि। उनखे बि 10 ॾींहं गुज़रिया आहिनि। छो इन करे मां रूरल SP साहिब खे गुज़ारिश कंदुसि, मोतबाना ॿाहूं थो ॿधां साहिब खे, त महिरबानी करे असां साहिब ऐं मुंहिंजी गाॾी जेकी आहे मूंखे असांखे ॾिनी वञे, ऐं असांजी जेका बेचैनी आहे उहा असांजी ख़तमु कई वञे। न त साईं जेको ऐलान कयो आहे 17 तारीख़ असां जेको हलाइण ठाहिण ॾाढो जेको आहे तारीख़ थोरो हणंदासीं। जेसिताईं गाॾी न मिलंदी तेसिताईं असांजो धरणो जारी हूंदो। महिरबानी।